ने ख़तरे कंहिं कार्रवाई बाबत घरू वज़ारत के रोके छॾियो। मामलो वज़ारती कमेटी हवाले। घरू वज़ारत जे इनकार बाद नेब पारां अदालत वञण जो फ़ैसिलो। नेब जो चवणु आहे त घरू वज़ारत पहिरीं कॾहिं बि सिफ़ारिश ते अमल खां इनकार नाहे कयो। वज़ारती कमेटी में नाला ईसीएल में शामिल करण जो फ़ैसिलो न कयो त अदालत सां राबितो कयो वेंदो। वज़ीर आज़म शाहिद खाकन अब्बासी लाहौर के दौरे ते पहुंची वियो। शाहिद खाकन अब्बासी अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ सां मुलाक़ात। सेनेट चूंड सियासी सूरतहाल समेत मुख़्तलिफ़ मामलों ते ॻाल्हियूं। वज़ीर आज़म जो चवणु आहे त सीपेक सां ख़िते में ख़ुशहाली ईंदी। संदन कोशिश आहे त तरक्याती रिसाल जो फ़ाइदो अवाम ताईं पहुचे। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में साफ़ पानी की फरहमी बाबत केस जी ॿुधणी। अदालत पारां आसिफ हैदर शाह के पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते जो सेक्रेटरी मुक़रर करण जो हुकुम। अॼु बि शहर में कचरो मौजूद है। पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग खाते की कारकर्दगी बेहतर न है। वो मामले में वधिक मुदाखलत न कंदा। सिंध हुकूमत सूरतहाल के पाण बेहतर बनाए। चीफ जस्टिस जस्टिस साकिब निसार जा रिमार्क्स। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नकीबुल्ला केस में रूपोश थियल अॻूणे एसएसपी राव अनवार के बहादुर करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त राव अनवार बहादुर आहे। कराची में एमकेएम ख़िलाफ़ ऑपरेशन में 54 एसएचओज़ हिस्सो वरितो, जिन मां 53 मारिया विया। रुगो राव अनवार ई झेड़े में बचियो आहे। नकीबुल्ला केस के मीडिया हवा ॾिनी। सभिनी खे पोइते हटी करे ॿीहर मामले जो जाइज़ो वठणु घुरिजे। बचाव वारे वज़ीर खुर्रम दस्तगीर चयो आहे त पाकिस्तानी फ़ौजी दस्तो तरबियती मिशन ते सऊदी अरब ओमाणे पियो वञे। पाक फ़ौज सऊदी जो फ़िज़ाई दिफ़ा न पर फोर्सिस जी तरबियत कंदी। फ़ौजी दस्तो मोकिलण जो फ़ैसिलो कुझु वक़्तु अॻु थियो हो। मामले बाबति पार्लियामेंट खे ब्रीफिंग ॾिनी वेंदी। ज़ैनब कत्ल केस जो महफ़ूज़ फ़ैसिलो कोर्ट लखपत जेल में अॼु ॿुधायो वेंदो। 15 फरवरी ते दहशतगर्दी जो अदालत धुरियुनि जा दलील मुकमल थियण बाद केस जो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। लाहौर हाई कोर्ट जे हुकुम ते अदालत 7 ॾींहनि अंदर ट्रायल मुकमल कयो। लोधरान जी चूंड में कामयाबी बाद अवाम जा थोरा मञण लाइ नून लीग क़यादत अॼु लोधरान जो दौरो कंदी। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ऐं ॿिया अॻवान वर्कर कन्वेंशन खे बि ख़िताब कंदा। तैयारियूं मुकमल। पंजाब जे शहर गुजरावाला में हिकु भाउ जे आपघात जो सदमो वधीक ॿिनि भाइरनि बर्दाश्त न करे सघिया ऐं दिलि जो दौरो पवण सबबि ॿई भाइर बि फोत थी विया। घर में रोज़ ॾाढो मची वियो। इलाइक़े में माहौल सोगवार। शहदाद कोट वेझो कोट मक्सी वटि मुसाफ़िर कोच ऐं बकरियुनि सां भरियल मज़दा में टक्कर। वापारी फोत, 4 ॼणा ज़ख़्मी। 10 बकरियूं बि मरी वयूं। नसीराबाद में बि ट्रक जो मज़दा खे टक्कर। 2 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। तंगवाणी वेझो पुलिस पारां मखवी इनायतुल्ला गुजराणी जे कचे वारे इलाइक़े में ऑपरेशन बाद बाजियाब कराइण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त नौजवान खे हथियारबंद 2 महीना अॻु अगवा करे विया हुआ, जंहिंखे ऑपरेशन बाद बाजियाब करायो आहे। मैक्सिको में ज़लज़ले जा नोडा महसूस किया विया। माण्हू ख़ौफ़ सबब घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। रेक्टर स्केल ते ज़लज़ले जी शिदत 6.7 रिकॉर्ड। अमरीकी जियोलॉजिकल सर्वे जो चवणु आहे त ज़लज़लो रियासत दोहाका में 43 किलोमीटर जी गहराई सां आयो। सिंध टीवी नेटवर्क रांदियुनि वारे वज़ारत तरफ़ां शिरसत मलाखड़ जो 6 मरहलो सुभाणे थींदो। मलिर जे इलाइक़े पिपरी में मेगा दंगल लाइ तयारियूं शुरू थी वयूं। पहलवाननि पारां तयारियूं जारी। इलाइक़े वासी बि क़ौमी रांदि जा मुक़ाबला ॾिसण लाइ बेचैन। ऐं 90 जे ॾहाके में ॿारनि जे पसंदीदा ड्रामे ऐनक वारा जिन में ज़कूटे जो किरदार निभाईंदड़ अदाकार मतलूबुर रहमान लाडाणो करे वियो। अदाकार मतलूबुर रहमान उर्फ मुन्ना लाहौरी फालिज सबब गज अरसो खां बीमार हो, जंहिं लाहौर जी खांगी अस्पताल में दम धणी हवाले कयो।